गुंडागर्दियूं रोज़ जेको घरनि जे ताईं महफ़ूज़ न आहिनि। मुस्लमान त पंहिंजा त हिंदू बि महफ़ूज़ न आहिनि। हिंदुनि जे घरनि में रोज़ बाहि मरजी वियो आहे। साईं हे चौकी पासे में आहे, फ़ासिलो बि न आहे। चौकी जी गली आहे। चौकी वारे गली खां अची करे छोकिरे खे मथां डंडनि सां तशद करे मोटरसाइकिल खसे विया आहिनि। ॿिए सूरत में पुलिस वटि असां पहुतासीं। पुलिस जी बाइक स्टैंड ते पियो चाबियूं हणी करे हिन रस्ते सां हलिया विया आहिनि। असां SSP साहिब खां मुतालबो था कयूं ऐं SHO साहिब खां पुरअमन सां असां अमन वारा माण्हू आहियूं, पुरअमन माण्हू आहियूं। असां तव्हां खां लटो अटो कुझु नथा घुरूं। असांखे महफ़ूज़ रखियो वञे। अवाम पुलिस जो कमु आहे अमन अमन कराए। असांखे अमन खपे, अमन खां सवाइ ॿियो कुझु बि न आहे। हिते जेको बाहि ॿारी वई आहे रोज़ कोट ऐं हीउ कंदोकोट शहर आहे जेको 12 बजे 1 बजे खां वठी रौनक हूंदो हो, अॼु 8 ऐं 7 बजे खां कोई निकिरण लाइ न आहे घरों। घरनि ताईं महफ़ूज़ न आहिनि। घरनि मां घिरी करे ज़ोरी धाड़ा ऐं दहशतगर्द कंदा। असांजो SSP साहिब खां इहो ई पुरअमन मुतालबो आहे त फौरन तौर ते अमन अमन कराए। अदा दरवाजे को मां निकितो हाँ 3 ॼणा आहिनि। साम्हूं घर आहे हितो झूलेलाल जे हेठों। उतो मूंखो गाॾी कलेक्शन मुंहिंजे मथो रखी अथनि। मां चाबी खसियां, चाबी उछलियां पियो। चाबी उछली आहे, मूंखे पोयों ॾंडो हिकिड़ो वसकायो अथनि। पोइ उन खां पुलिस जी वजह खां आई चौकी ते आया आहियूं। पुलिस वारा न असांजी दांह ॿुधनि था न छा। गाॾी बि पुलिस वारनि जी स्टार्ट नथी थिए। एतिरो पुलिस वारनि खे लाइक़र्ज़ी थी वई आहे। गाॾी खसिजी वई आहे। हा गाॾी खसिजी वई आहे। ॿुधायो आहे मोबाइल आहे। पुलिस वारे खे चऊं था हीअं वञनि था। पुलिस वारा थाणे ते वञनि था। गाॾी थाणो ॾींदो या पुलिस वारा ॾींदा। गाॾी काॾो ईंदी। गाॾी कढ नथा वञनि। अञा बि वेतर असांखे कयूं पिया आहिनि। रोड बंदि कयूं था त मिंट अचनि था। असांखे अञा ताणी न पुलिस वारो आयो आहे न SHO आयो आहे। कोई बि न आयो आहे अञा ताणी। असांखे गाॾी खपे अॼोके ॾींहं में। मोबाइल कुछ भी न खसी अथऊं। गाॾी खसी अथऊं। मोबाइल ॿियनि जूं खसियूं अथनि। ॿिया बि आहिनि, मीराणी बि आहिनि। कुझु बि न आहे। पुलिस अञा ताणी सार संभार बि न आहे लधी।